मुंहिंजो नालो ज़ियाउद्दीन मुगेरी आहे। मां मौला अलाहाबाद लाड़काणे जो रहवासी आहियां। मुंहिंजो भाउ ग़ुलाम उमर मुगेरी, जंहिंखे तारीख़ 26/11/2019 में मौला खालिक कॉलोनी मां पुलिस जी सरपरस्ती में खंबे गुम कयो वियो आहे, जंहिंखे 11हों महीनो आहे, जंहिंजो हींअर ताईं को बि असांखे ॾस पतो न पइजी सघियो आहे। असीं हाई कोर्ट लाड़काणे में CP दाख़िल कराई आहे, पर हाई कोर्ट में बि तक़रीबन 10-11 महीना थी विया आहिनि। न असांजी का JIT ठही आहे, न वरी अहिड़ो ई का असांखे मोट ॾिनी वई आहे। असीं आला अख़्तियारनि खां अपील कयूं था त बाबा जेकॾहिं इदारा सम्झनि था असांजे भाउ अहिड़ो को जुर्म कयो आहे, जेकॾहिं उहो अहिड़ो को ॾोही आहे त बराए महिरबानी तव्हां उनखे कोर्ट में पेश करे। जी साईं GM सैयद असांजी ये कैंप सिंध सभा पारां सिंध जे समूरनि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में धरना ऐं डिवीज़नल हेडक्वार्टर्स में बुख हड़तालूं, उन सिलसिले में अॼु असां सॼी सिंध जा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर ऐं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स दौरो करे अॼु आख़िरी डिवीज़नल हेडक्वार्टर्स में 24 कलाकनि जी बुख हड़ताल ते आहियूं। बाक़ी असांजा 2 ज़िला बचंदा, दादू जाम शोरो। असां समूरनि ज़िलनि में समूरनि डिवीज़न हेडक्वार्टर्स में हिकु ई मुतालबो रखियो आहे। सिंध मां खंबे गुम कयल समूरनि सिंधियुनि खे आजो कयो, जे उन्हनि ते तव्हांजे इदारनि तव्हांजे आइन कानून पटांदड़ के जुर्म के ॾोह साबित थियनि था त उन्हनि खे कोर्टुनि में पेश कयो ऐं उन्हनि जे मथां ॾोह साबित करे ॾेखारियो। ॿी सूरत में हीअ एहतिजाज जेके हिकु चिणग जिया दुखिया आहिनि उहे हिकु बबड़ बणजंदा ऐं उन खां पोइ असां पंहिंजा वकील बिहारे 73 सालनि जे जबर ऐं फुरलुट जो हिसाब वठंदासीं। जी साईं GM साईं। जीअं त अॼु सिंध सभा जे तरफ़ खां कैंप ते लॻाई वई आहे असांजे खंबे गुम कयल छोकिरनि जे लाइ, जंहिंमें मुंहिंजो भाउ इंसाफ़दार बि खंबे गुम कयो वियो आहे 3 साल ऐं हुनखे 5 महीना थी चुका आहे। असांजी हिते हिकु सिंपल डिमांड खई वेठा आहियूं त असांजे प्यारनि ॾे को बि ॾोह आहे त उन्हनि खे अदालतनि में हाणे कानून आइन जे हिसाब सां उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं असांजी जेकी घर बातियुनि जी बेचैनी इहा ख़तमु कई वञे। तालको लाड़काणो कोट बुल वॾा जो अर्ज़ु थो करियां त मुंहिंजो पुटु ग़ुलाम मुर्तज़ा सोलंकी 22 नवंबर 2017 ते मुरादवान माले मां ज़बरदस्ती पुलिस ड्रेस में खंबे गुम कयो वियो आहे, जंहिंजो केस हाई कोर्ट सगोरीअ में हलंदड़ आहे, जेको तक़रीबन साल खन खां बंदि आहे। उन जी अञा ताईं को इंसाफ़ न आहे। मां सभिनी वस वारनि ऑफिसरनि, चीफ ऑफ जस्टिस, चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं ॿियनि अदारनि जे आला ऑफिसरनि खे रिक्वेस्ट थो कयां, महिरबानी करे मुंहिंजे पुटु ग़ुलाम मुर्तज़ा सोलंकीअ खे आज़ादु कयो वञे। शुक्रगुज़ार रहंदुसि। हक़नि जी असलात लाइ मुंहिंजी सिंध